बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो वीडियो थियण वारो आहे मकली तारीख़ी क़ब्रस्तान ते। त उमेद आहे तव्हां दोस्तनि खे ज़रूरु वीडियो पसंदि ईंदो। त हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। मकली हिकु क़दीम क़ब्रस्तान जो नालो आहे। मकलिया शहर में ठठे शहर खां 6 किलोमीटर जे फ़ासिले ते वाक़िआ आहे। हीउ क़ब्रस्तान इशा जो सभ खां वॾो क़ब्रस्तान आहे। मकली जे चकर बब ऐं हाड़ी जबल जी शाख आहे। रनी जे कोट वारे चकर जे कतारुनि मां उहे पीर पछे खां निकिरी उत्तर ॾे बराबरि को वञी ठठे खे वेझो उलांदे ॾे बीहे थी। समन ॼामनि जो मुख्य शहर सामूरी चकर जे वारे छेड़े जे हेठां आहे, जिते ॼाम तमाची ऐं नूरबीन जूं क़बरूं आहिनि। तुरखाननि खां वठी ठठो गादी जो हंधु रहियो आहे। उन्हनि मां घणनि जूं क़बरूं ऐं कुबा मकली में आहिनि। उन्हनि ठठे में केतिरियूं मस्जिदूं जोड़ायूं। उनखां अलावा मकली ते ॼाम तमाची ऐं घणनि ओलियान ऐं बुज़ुर्गनि जा मक़बरा आहिनि। मकली जो नालो मकली उन करे पियो जो क़दीम हिकिड़ो बुज़ुर्ग हज करण लाइ राति जो हिन जाइ ते तरसियो। चवणु लॻो त पंहिंजे लाइ मको हिते आहे। कुझु वरी लिखनि था त मकली नाले हिकु औरत दफ़न थियल आहे, उन करे हिन जाइ जो नालो मकली पियो। मकली जे नाले जे ॾस में बि तारीख़ में मुख़्तलिफ़ हवाला साम्हूं अचनि था। मुस्लमान हिन चकरी जी निस्बत माई मकली सां जोड़ीनि था, जंहिंजी क़बर ॼाम निज़ामुद्दीन जे मक़बरे ॼाम तमाची जे ठारायल मस्जिद जे ॿाहिरां पासे उलहंदे तरफ़ आहे। कराची वेंदड़ क़ौमी शहरा मकली चकरी खे ॿिनि हिसनि में विराए थी। ॾखण वारे में अधु ईदगाह मखदूम मोहम्मद आशम ठठवी, अबू अल काशिम नक्शाबंदी, जलूअ गाह ऐं इमाम पीर आली सैद मोहम्मद यूसुफ बकरी ऐं छेड़े ते कलान कोट जो डठल किलो। उत्तर वारे अध में शेख अमाद जमाली, ईसा लंगोटी, मुला अब्दुरहमान अब्बासी, जामा मस्जिद ऐं सैद अली शिराज़ी ऐं समन सुल्ताननि जा मक़बरा आहिनि। सो अॼु जो वीडियो इहो त उमेद आहे तव्हां दोस्तनि खे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। त इन ते लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। हाणे मिलंदासीं हिकु नए वीडियो में। सो तेसीं ताईं असांखे